एक दफ़ो ॿीहर भली कार चंदो जा अवांखे अवांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भली कार हुजे, नमस्कार हुजे। साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं अॼोको ॾींहुं जेको हुजे हींअर असां वटि जेका मौसम हुजे उहा खेड़ण ऐं पोखण जी हुजे, यानी जेके हारी हुजनि, जेके आबादगार हुजनि, वणज वापार जी हिन में बि ॻाल्हि थींदी हुजे। ऐं वरी इहा बि ॻाल्हि मूंखे हिकिड़ी सुठी लॻंदी हुजे त भली बालक हुजे, असां नंढे हूंदे स्कूल वञूं या लाई वठी खाऊं, इहो बि हिकिड़ो वापार जो तरीक़ो बि हुजे। लारी में ॾिसी, रेल में ॾिसी, गाॾियुनि ते ॾिसी, इहा लाई खपे, लाई हले पोइ इहे वॾो हिन लाई जो वॾो कारोबार हुजे। इहो ॾिसी जेको मेहरापुर में लाई जो वॾो कारोबार, भिरिया में वॾो कारोबार, तॾहिं त चवंदी हुजे मूंखे बि ॿ टे टोकरा वठी ॾींदो हुजे, कारोबार कंदी हुजां। घर में झेड़ो छॾींदी हुजी त को कमु कंदा असां कारोबारी माण्हू हुजूं, रगो तूं मूंखे चपड़ी लॻो हुजी ऐं तूं मूंखे चती लॻी हुजे न छा हुजे, न पाण को कमकार करे न वरी मूंखे कम करण ॾींदो हुजे। अम्मा वॾी तूं ॿुधाईंदी हुजे हिनखे कम करण खपे कि न खपे। जो हिस्सो राना मुसा भी नहीं हिस्सो हूंदो आहे घर में। घर जो त कम न चवंदी हुजां, चवंदी हुजां कि मेहनत मजदूरी कंदो हुजे। मेहनत मजदूरी ज़रूर पहिरीं इहो कंदो तॾहिं तव्हांखे खाराईंदो, तव्हां थोरी कंदा। हाणे वरी सिपनी खाईंदा ॿाहिरि वञा न खाईंदा इहो घर वारो खाराईंदो कोन कंदो हुजे न, कि मूंखे ख़बर हुजे न अम्मा वॾी तूं बि इंसाफ़ कंदी हुजे। न इंसाफ़ कंदी आहियां, पर छोकिरो ई कमाईंदो आहे, पोइ तव्हांखे खाराईंदो आहे। छोकिरे खे खणण ॾींदी हुजो त कमाए। न न कमाईंदो, छोकिरो ई कमाईंदो, थोरी मायूं कमाईंदो हुजे। सॼो ॾींहुं घर में खटू वञे, खटू कोन वञंदो आहे, तूं राधा चवंदी आई खटू वञंदो आहे। जीअं शादी थी हुजे मां उहा ज़माने में वञा, मल विढ़ा, घुमा फिरां, बस घुमण फिरण हिन जो कम हुजे। इनेरो घुमण फिरण यादि आहे, तव्हांखे यादि नथो करे राधा खे। हाणे शादीअ खां पोइ अहिड़ो घर में को नियर हणी छॾो हुजे त अलाए छा पढ़ो मोहबत जो नियर लॻी वञे डॉक्टर साहब के तो मोहबत नियर मूंखे हणियो थी छॾे राधा। न समझंदी हुजे न अम्मा समझे थी। राणे खे मुमल सां साईं ॿुधाईंदा हेॾे समझ ॻाल्हि ॿुधो, हा जेको हुजो वॾा हुजो, हाणे ही अचे जेको बि मुद अचे, अंबनि जी मुद अचे, चवां नुस्कान पियो हुजे ठीके में, ठीको खणंदो हुजे, कोन खणे। कारियूं गुजरी वञनि, ठीको कोन खणे। हा भाॼियूं गुजरी वञनि, ठीको कोन खणे। बाक़ी हाणे कहिड़ो कमु कंदो हुजे न सभु ठीका कोन खणंदो, रुगो ईअं को घुमंदो आहे छा? हिकिड़ो ठीको घटि हुजे, कुझु त ठीको खणंदो घटि हुजे, सम्झो हे दुनिया जा मूंखे पंहिंजो बापू हुजे न उहो ॾींदो हुजे, ही बाक़ी ईअं ई हुजे सुञो सुञू कोन्हे। बाबू कम केतिरा ॾींहं ईंदो, घर वारो कम ईंदो, नेठ पती महिमान जी ॿुधंदी वात में को वाह हा मचाईंदी हुजो, मचाईंदी हुजो, हा मचाईंदी हुजो। चूड़ियूं वठी ॾींदो हुजे, न वॻो वठी ॾींदो हुजे, न हार न सिगार न मेहमान 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 तोखे ॿीहर घर खां ॿाहिरि न कढणो हुजे। साईं मूंखे दावत ॾींदा हुजो, अकेले ॾींदा हुजो। हिन खां नौकरी वठी ॾींदा हुजो, नौकरी कंदो हुजे भला, कंप्यूटर थींदो हुजां डॉक्टर वटि। हा सुयो माण्हू कहिड़ो हाणे को माण्हू पूरो करे विझे, तोखे हाणे कोन उबतो कमु आहे राधा। असल में सभिनी जो इहो हूंदो आहे त घर में मर्द वेहनि कोन था, टाइम कोन था ॾियनि ऐं सॼो ॾींहुं ॿाहिरि हुजनि था। हिते त जहिड़ो ई ॿियो आहे, हीउ वीचारो शरीफ़ माण्हू सॼो ॾींहुं घर में वेठो आहे, उन ते बि जहिड़ो उन ते बि जहिड़ो। घर में हिनजी मां नज़र लाया सॼो ॾींहुं आरती लाया हिनजी भाॼाई खां पुछंदी कम जो ई न हुजे। अदो वेठो जे डॉक्टर अदी खुश हुजी, भली करे आयो जो जी वाधाई तव्हांखे सभिनी खे बि वाधाई हुजनि। नमस्ते, तव्हां सभिनी खे वाधाई हुजनि। कुंड में चुप कयो वेठा हुजो, छो तव्हां बि पाण में लिखत करे आया हुजो छा? इहा लिखत हलंदी रहंदी आहे, जे इंतजार में हुजनि। पर हाणे तव्हां जहिड़ी सुठी कचहरी हले पई त असां चयो भला तव्हांखे एंजॉय कयूं। जी कचहरी आउं त चवां वां ॻाल्हाईंदो मुंहिंजी हेॾां को थोरो अॼो को ॾींहुं अव्हांखे कीअं लॻंदो हुजे? ॾाढो सुठो
ऐं राम राधा वटि इहो दीवाली जो ॾींहुं अवां मल्हायो हुजे उनजी अव्हांखे केतिरी ख़ुशी थी हुजे? तमामु घणी ख़ुशी थी ऐं ॾाढो सुठो लॻो। सुबुह सुबुह माण्हू ॾिया ॿारे मिठाई ऐं सभु हुनखे सेलिब्रेट करे थो, एंजॉय करे थो ऐं दिवाली इहो ई सभु कुझु करे थो, ॾाढो सुठो थो लॻे। अवां बि घर में हीअं हुजो? हा, तक़रीबन हलंदो रहंदो आहे इहो त हस्बैंड वाइफ जो कपल्स जो त इहो कमु आहे। तक़रीबन जान जहिड़ो तहिड़ो मिलंदड़ जुलंदड़ ओने ॾिसी कोन सनड़ो थी वियो हुजे, सनड़ो थी वियो हुजे। ओके ओके डन डन। हा, इहो सनड़ो इन करे कोन था, इहो मोटरसाइकिल ते हली हली सनड़ो हे ॿुधो न हुजे थी वियो डन 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 बस डन हुजे इहो अदी सनड़ो थी वियो हुजे वॾो सहारो हुजे सिने अॼु सां। को घुमण फिरण या घर में ई बस रुगो न न, पहिरीं असां घुमण लाइ हिते निकिरी आया आहियूं सुबुह सुबुह, वाह वाह ऐं उन खां पोइ शाम जो आहे ॿारनि सां प्रोग्राम आहे मिट माइटनि में। वाह। मुंहिंजा माइट शहर में रहंदा आहिनि, ॿिया बि रहंदा आहिनि, सभिनी सां मिलण उहे जुलण। शहर में अवां किथे रहो? असां बि हिते ई रहंदा आहियूं हैदराबाद में। ईअं जो उहे शहर में मुंहिंजो अवां कहिड़ो मक़सदु माइटनि जी त घणी हूंदी आहे न, त भई माइटनि सां मिलण जे लाइ माउ खे बि हूंदी आहे, सभिनी खे हूंदी आहे। शहर ऐं असां वटि वरी सिंधी समाज में शहर ऐं ॿहिराड़ी ॿई गॾु हुजनि। माना साॻियो लोकल गुला खान थाणो अहमद खान मूं सम्झो वरी इहो अदो इहो रिंग रिंगा इहो हुजे को बालपुरी हुजे न उते बि मां वेंदी हुजे। हा हा उते बि मां वई हुजां। पाड़ो वेढ़ा अहिड़ो कयो हुजे कम जो वञी थिया हुजनि ख़ैर। हर त्योहार जिते थे उते राधलो हुजे। साईं साईं अवां एहसास मुंहिंजो कंदा हुजो ज़िंदगी में कॾहिं बि चवंदा हुजो रावण जो माना तव्हां हेठि कंधु न कंदा कंधु मथे हुजे मर्द वांगे हीअं कंदा हुजो पोइ अञा वधीक माना सम्झंदो मर्द राज जी ॻाल्हि हुजे, राज जी ॻाल्हि हुजे। हा अदे अदे के साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद नमस्ते हक़ मौजूद तव्हां सिंध टीवी वारनि जी महिरबानी जो ही मेलो हर साल मल्हायो था दीवाली ते ऐं होली ते, तव्हांखे जस हुजे। अवां बि हर दफ़े ईंदा हुजो पर हर दफ़े जूं हिकिड़ो इहो हूंदो त चवंदा हुआ हिन दफ़े विया हुजूं त ॾाढो हुननि असांखे असुलु मान ॾिनो हुजे, मोहबतूं अहिड़ियूं जो सांडे खणी वेंदा हुजूं। पर असांजे अंगण ते 10 दफ़ा अचो 1000 बार अचो असां अव्हांखे उहो ई मान ॾींदा हुजूं, उहो ई मोहबत ॾींदा हुजूं, उहो ई कुर्ब ॾींदा हुजूं, छो त असां वटि इहो ई हुजे मोहबत ॾियूं मोहबत वठूं। मोहबत जो ही त्योहार बि आहे, ॾियो मस्जिद में ॿरे या मंदर में ॿरे, असां रोशनी चाहियूं था। हा बिल्कुलु अवां अहिड़ी ॻाल्हि कई हुजे। मां सच सतराम ते वियो हुजां उते जॾहिं पोइ ॾिया ॿारनि खोड़ सारा 5000 ॾिया पोइ जेका प्रार्थना कंदा हुजनि या वरी उॾेरे ते वियो हुजां। पोइ उॾेरे में बि मूंखे इहा हिकिड़ी ॾाढी ॻाल्हि सुठी लॻी हुजे, मां हिते सभिनि सां उहा ॻाल्हि कंदो बि हुजां त साॻियो माण्हू घिंड बि वॼाए दरवाज़ो बि खोले इबादत ॿिन्ही जो। पोइ इहो असां वटि इहो सिंध जा माण्हू हुजनि जेके हिक ॿिए खे माना इहो सम्झी विया हुजनि त हीउ कंहिंजो मदो न थींदो हुजे न मां कंहिंजो मदो थींदो। बिल्कुलु साईं, इहे जेके मोहबतूं इहे असां सूफ़ियुनि जी धरती आहे, हा हिते सभु असीं हिकु आहियूं, हिकु आहियूं ऐं सभिनि लाइ ख़ुशियुनि सभिनि जी ख़ुशियुनि में वेहणु खपे। असांखे दीवाली ॾियारी ईदूं गॾिजी मल्हाइणु खपनि बिना कंहिं मतभेद जे। वाह बिना कंहिं मतभेद। सो डॉक्टर साहिबु तव्हां का ॻाल्हि चवंदा हुजो त पोइ वरी मां साई ते वेंदो हुजां ज़रूरु। साई तव्हां भले साई त तव्हांखे तव्हां वॾी साई वरिती हुजे अॼु माना तव्हां घर में ॾिसो घर में टाइम कॾहिं बि न ॾींदो हुजे तूं जंहिं ॾींहुं भाॼे तोखे 100 दफ़ा चवे त हाणे न वञ पर तूं कमुकार ते वेंदो हुजे न त पोइ अहिड़ा ही ॾिसंदो हुजे जेके ताना मेहणा तकरार। असां वटि वरी कमु उल्टो आहे न तव्हां जी, असीं घर वेहूं कोन था जहिड़ो इहो हूंदो आहे त असांखे टाइम कोन था ॾियो, घर में विहो कोन था सॼो ॾींहुं, कॾहिं क्लिनिक ते कॾहिं वांदनि कमनि में, त हिते उल्टो कमु आहे। बहरहाल चवंदा आहिनि त मोहबत ॾे मोहबत वठि विड़ूं छा ला, न तूं रहंदे न मां रहंदुसि। त हीअ ज़िंदगी जेका आहे उहा आहे मोहबतूं विराइण लाइ। जीअं शंकर असांजो दोस्त चयो न त ॾिया जेके आहिनि इहे ॾिया दिलि खां वठी घरनि खां वठी घटियुनि खां वठी सॼी दुनिया में ॾिया ॿारे ॾींहंनि जी रोशनी अंधेरे खे मिटाए। लाट हुजे जेका रोशनी जी लाट हुजे, अंदरि में जेकॾहिं बुग्ज़ हुजे ख़राबी हुजे उनखे कटिजे। ॿियो ॾियारी जो मेन इहो आहे त पाड़े में शहर में किथे बि को कमज़ोर माण्हू हुजे मिट माइट हुजे
सिर्फ़ु पाण सुठा कपिड़ा पाए ॾिया ॿारे मिठाइयूं न खाइजनि, पर हिन ॾींहं ते ग़रीब मिट माइट ऐं दुनिया जा जेके बि आहिनि उन्हनि लाइ दुआ बि कजे, उन्हनि जी मदद बि कजे, उनखे कंहिं बि नमूने सां कंहिं न क़िस्म जी सपोर्ट करे वठिजे। जीअं काफ़ी इदारा अहिड़ा आहिनि जेके दीवाली ते मुख़्तलिफ़ ग़रीबनि खे कपिड़ा मिठाइयूं या इन क़िस्म जूं शयूं प्रोवाइड कनि था। त ॾियारी जो पैगाम या ॾियारी जो मैसेज आहे इहो त तव्हां मोहबतूं विरहायो, पाण ताईं न रखो। मां हिकिड़ी साई वठंदा आहियूं नाज़रीन, हाणे वक़्तु थियो हुजे नंढड़ी साही जो, सो साही वठंदा हुजूं, साही खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां खोड़ सारियूं कचारियूं कंदा अञा मस को रीवो तैयार कर तुम्हारी मोटी आई हो जे हिते बस इन जी गाड़ी सिखा जी रीवो जो टायर बस्ट थी पियो हो जे न टायर बस कोन थींदो हुजे। सो अॼो का हे रंग जेके हुजनि यकीनन हे ॾियारी जा जेके रंग हुजनि हर दफ़े मेहरान टीवी जो पूरो सच जेको हुजे उहो असां पंहिंजनि भाइरनि सां मोहबतुनि जो इज़हार जेको बि त्योहार हुजे, जेका बि ख़ुशी हुजे, उहा अवां ऐं असां गॾिजी मल्हाईंदा हुजूं। ऐं असांजे पूरी सिंध तौरु पूरे मुल्क पाकिस्तान में जेके बि ही ॾियारे खे सेलिब्रेट कंदा हुजनि, उनखे सुहिणे नमूने मल्हाईंदा हुजनि, उन्हनि सभिनी खे वाधायूं हुजनि, उन्हनि सभिनी जी मोहबतुनि में असां सम्झो शरीक हुजूं। हितां खां अवां सभु लाइव ॾिसंदा हुजो मंज़र जेके बि हुजनि, त इहे मेहरान टीवी जे स्टूडियो मां अवां ॾिसंदा हुजो, उन्हनि रंगनि खे अवां दुनिया जे कुंड कुड़छ ताईं पहुचाईंदा हुजो। त इहो जेको मोहबतुनि जो इज़हार हुजे न, इहो सरे आम इज़हार ईअं हुअणु खपंदो हुजे त हिननि जूं मोहबतूं कीअं हुजनि, रहणी करणी। इन में न को माण्हू खे शर्म करणु खपंदो हुजे, न पर्दो करणु खपंदो हुजे, दिलि खोले इंजॉय करणु खपंदो हुजे। हा भाॼी अॼो को ॾींहं लाइ छा चवंदी हुजे, बसि हथ खां ॻाल्हाईंदी हुजे बसि तूं। अॼोको ॾींहुं असांजो ख़ुशियुनि जो जीअं ॾींहुं आहे त असां लक्ष्मी जी पूॼा करे ऐं मैसेज असांजो इहो ई वेंदो सभिनी ॾांहुं त जीअं रामचंद्र पंहिंजे माइटनि जो वॾनि जो सभिनी जो चयो मनी 14 साल जेका वापसि आयो बनवास मां, त ही भाउर मिट माइट उन्हनि मां असां जेके बि इख़्तिलाफ़ात ख़तमु करे असां प्यार जो ॾीओ ॿारियूं ऐं जीअं ॾीआ रोशन थियनि था दिवाली ते, त असांजूं दिलूं बि ईअं रोशन हुजनि, हिक ॿिए लाइ इख़्तिलाफ़ात ख़तमु थी वञनि। डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां साल ईंदा हुजो ऐं हीउ मेड़ो मचाईंदा हुजो, तव्हांजो साथ अवांजो साथ असांजो साथ इहो हमेशह कंदो। न बिल्कुलु पंहिंजो साथ अला कंदो त बरक़रार रहंदो। बसि आख़िर में इहो ई आहे त पंहिंजे ख़ुशियुनि में ॿियनि खे शरीक करियो। ख़ुशियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके वंडण सां विरहाइण सां वधंदियूं आहिनि, खुटंदियूं न आहिनि। त इहो ई मैसेज आहे दीवाली जो, त ख़ुशियूं विरहायो। वेरा असांजी वॾड़ी वेठी हुजे, अॼो कॾहिं त ॿियो अहिड़ो मैसेज न ॾींदी हुजे, रुगो पंहिंजी नुंहुं खे मैसेज ॾींदी हुजे त उन रुगो मूंसां कुर्बत रखी त सम्झ दुनिया कमाए वरितो हुजे। ख़ुशियूं विरायो, ख़ुशियूं राधा तूं राम सां प्यार कंदी वञ, ख़ुशी विराईंदी।
मुझी भारत कर दी लगे ने तवा के भारत वंजे रामू के भारत वंजे राधा जी तू ॾिसंदे मुंहिंजो हाल ॾिसी तो माटन मुखे जेको भी मगज में आयो जे बस हिन खान मां जेको जे हां जेको माटन वठी दिनो त उने सा नुभाणू पींदो हां बस नुभाणू पींदो ने भाईंदा हो जी आई वरी ॿियो बि मसलो हुजे मूंखे बि माइट मथे में हणी हलिया विया हुजनि बस तवा के भी नुभाणू उने सा मरंदो वाह निभाए उड़ गलाइंदो जी इहो शादीअ खां पहिरियां थींदो हुजे पोइ जी ॻाल्हि पोइ हुजे साईं अॼु को ॾींहुं जेको आहे ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे तंहिंजे करे तव्हांखे रामू ऐं राधा खे ख़ुशियूं मल्हाइणु खपनि गॾिजी भला उहा ॾिसंदा हुजो रामू राधा खे साईं ॾाढो सुठो लॻंदो आहे तव्हांजा प्रोग्राम हूं बि ॾाढा सुठा हूंदा आहिनि बहिराणो टी वारनि में राधा रामू हूं ई फेमस प्रोग्राम सुठो आहे ऐं हीअ अॼोको ॾींहुं जेको असांजो ख़ुशीअ जो इहो बि सभिनी खे ख़ुशीअ जो दर्श ॾिए थो वाह हा भई ये जोड़ी छा चंदी हीअ जोड़ी बि ईअं हुजे सम्झो राधल रामू जो पार्ट हुजे पार्ट 2 हुजे सही ॻाल्हि आहे असां बि गॾे गॾे मैसेज आयो ॾिसो त भई गॾु ॻाल्हाईंदा असां ॿिन्ही जो इहो मैसेज आहे त तव्हांजी रुगो ज़बान आहे बाक़ी तव्हांजो कुर्ब तव्हांजो पाण में घणो आहे असां ॾिसूं पिया त ॾाढो सुठो कुर्ब आहे ऐं इहो अला करे तव्हांजो ज़िंदगी भर कुर्ब सुठो ई रहे महिराण टीवी ते तव्हांजो जेको प्रोग्राम राधा ऐं रामू जो हली रहियो आहे इहो अॼु खां न पर सालनि खां असांजी पूरी फैमिली ॾिसंदी आहे ऐं ॾाढो सुठो ऐं इंजॉय कंदा आहियूं ऐं अलाह कंदो तव्हां अहिड़ा प्रोग्राम सुठा कंदा रहंदा अॼु जे हवाले सां इहो ई तव्हांखे अमन जो पैगाम ॾियूं था त जीअं असां हीअ ॾियारी सभु गॾिजी असां पूरी हैदराबाद हिंदू पंचायत जे हवाले सां अॼु हिते गॾु थिया आहियूं त इहो अमन जो पैगाम ॾियूं था त सभु जेके बि हिंदू चाहे मुस्लमान चाहे कहिड़े बि मज़हब सां भाईचारो अमन ऐं उनजी फिज़ा क़ाइमु कनि हैप्पी दिवाली हैप्पी दीपावली हींअर ॿार असांजा ॿाहिरि आहिनि उन्हनि खे बि दीपावली असां सां गॾु ई आहियो तव्हां इन मौके जे हवाले सां असां पंहिंजे ॿाहिरि जेको ॿाहिरि मुल्क रहिया पिया आहिनि उन्हनि खे बि ॾियारी जूं लख लख वाधायूं ॿियो त सभिनी ते लक्ष्मी माता जी महिर हुजे सभु गॾिजी प्यार जो पैगाम ॾिया गॾिजी ॿारियो ज़बरदस्त हुजे साईं अवां तव्हां वटि त माइक पहुचायो साईं ख़ुशियुनि जे ॾियारे ते असीं चाहींदासीं असांजो इहो पैगाम आहे त सभु पाण में ख़ुशियूं विरायो ऐं पाण में ख़ुशियुनि सां रहो अमन सां रहो ऐं ख़ासि तौर ते इहा असां पूॼा जे वक़्तु बि जेका इबादत कंदा आहियूं उन में बि ख़ासि तौर ते पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान जे लाइ दुआ कंदा आहियूं त ख़ुशहाली थिए अमन थिए ऐं मुल्क तरक़ी करे ऐं सदा आबाद रहे अॼु जे हिन ख़ुशी जे मौक़े ते आउं इहो ई मैसेज ॾियणु चाहींदसि त पाण सभिनी में अमन अमान ऐं भाईचारे जो ईअं ई क़ाइमु रहे मोहबतूं क़ाइमु रहनि ऐं असां पाकिस्तान में न पर असांजा जेके बि भाइर भेनर परॾेही दुनिया जी कंहिं बि कुंड कुड़च में आहिनि उन्हनि खे आउं दीवाली जूं ॾाढियूं ॾाढियूं खोड़ सारियूं शुभकामनाऊं ॾींदसि ऐं दुआ कंदसि त सभिनी वटि खुशहाली शांति सुख संपत्ति ऐं शांति हुजे अगेन हैप्पी दिवाली एंड पाकिस्तान जिंदाबाद असां बि मां बि इहो ई चाहींदसि चवंदसि त जेको आहे सो सभई ॾीए वांगुरु हमेशह रोशन रहनि ऐं पंहिंजी प्यार मोहबत खे वधाईंदा रहनि ऐं हिक ॿिए सां अवांखे बि हिकु दफ़ो ॿीहर वाधायूं हुजनि अवांखे बि वाधायूं हुजनि टाइम बिल्कुलु न हुजे चंदा हुजनि त रंग रतो छॾे हिकिड़ो अर्ज़ु कंदो रहंदुसि जी जी सभिनि ख़ुशियुनि जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं ख़ुशियुनि जो त्योहार बि आहे पर हिकिड़ो त असांजे फ़लस्तीनी भाउरनि सां जेको थिए पियो ज़ुल्म थिए पियो असां उन्हनि सां बि गॾु आहियूं ॿियो असांजो लॉस थियो आहे साईं वलीराम वल्लभ जिन बि देहांत करे विया आहिनि उन्हनि जी फैमिली सां बि असां गॾु आहियूं उन्हनि जी इन करे थोरो असां पंहिंजी दिवाली खे थोरो सादगी सां मल्हायूं पिया इहे बि असांखे जनरल ॿ ॾुख आहिनि वॾा उहे सभिनी लाइ उहो हुजे सभिनी लाइ दुआ ज़िंदगीअ में हलण लाइ बि माण्हू खे हिकिड़ो रस्तो वठी हलणु खपंदो हुजे अवां सभिनी जूं मोहबतूं ॾियारी हिते ई इजाज़त वठंदा हुजूं त सॾ में सॾ हुजे रामू राधा सभु रंग अवां सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे हक मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी ईंदड़ हफ़्ते आवारियूं सब दिवाली जा फटाका आवारियूं सब दिवाली जा फटाका आई वरी आई दिवाली अजवा हैप्पी हैप्पी दिवाली
फटाका आवारियूं सब दिवाली जा फटाका आई वरी आई दिवाली अजवा हैप्पी हैप्पी दिवाली सभिनी खे चवां हारा में कटे बनवास आयो आ रावण खे नासे करण आयो आ वाधायूं हिक ॿिए खां वठन पिया